जी नाज़रीन, वाइस अप्रैल स्टूडियो में सियासी समाजी अगवान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नामज़द कयल उम्मीदवार सैयद जुमन शाह हींअर असांजे स्टूडियो में वाइस अप्रैल में असां साईं खे भलेकार चऊं था। साईं खां जेका टोटल जेका टाउन कमेटी प्राले में 7 वार्ड आहिनि, 7 वार्डनि जो जेको रेशो आहे वोटनि जो वो 55,000 खां वठी 28,000 ताईं मुस्तबिल आहे। हीअ सियासत अॻु जी सियासत खां तव्हांखे साईं कीअं थी नज़र अचे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी वाइस साहब पिरियालो जे दोस्तनि जी ऐं ॿियनि मीडिया जे दोस्तनि जी। ही सिर्फ़ु थोरो फ़र्क़ु इन लाइ आहे त हिन वक़्तु जेके पार्टीअ जा नुमाइंदा 7 वार्डनि ते जेके मुक़ररु थिया आहिनि उहे बाकिरदार ऐं बासलाहियत नौजवान ऐं बुज़ुर्ग असां सां गॾु आहिनि ऐं इन उमेद सां असां सभिनी वचन कयो आहे त जेको माज़ी में कमियूं कोताहियूं थियूं उन्हनि खे ख़तमु करे पिरियाले जी हर माण्हूअ जी असां अॻु में बि ख़िदमत कई आहे एज़ ए समाजी वर्कर, पर जॾहिं असां कंहिं प्लेटफॉर्म ते ईंदासीं चूंडिजी त असां अञा डबल ख़िदमत कंदासीं ऐं इंशाल्लाह इहा इन में इहो सिर्फ़ु फ़र्क़ु इहो ई आहे त हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टीअ जा जेके नुमाइंदा चूंडिया विया आहिनि उहे तक़रीबन सुठे अंदाज़ में हर वार्ड ते सुठा माण्हू चूंडिया विया टाउन कमेटी पिराले में 7 वार्डनि ते GDI जो मुक़ाबिलो बि आहे, GY उम्मीदवार बि बीठल आहिनि, पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बि बीठल आहिनि। तव्हां जेका हींअर तव्हांखे ज़िम्मेदारियूं ॾिनी वियूं टाउन कमेटी पिराले जूं, उन्हनि खे तव्हां कीअं खणी हलंदव? ॾिसो, मुक़ाबला ही लोकल बॉडी जेका आहे उहा असांजी आहे ऐं हर पार्टीअ जो हक़ु आहे, हर माण्हूअ जो हक़ु आहे त उहो पंहिंजो इलेक्शन लड़ी सघे थो ऐं वोट जो बि आज़ादीअ सां हक़ु आहे त उहो कंहिं बि माण्हू खे ॾेई सघे थो। ॾिसो, असां हिन वक़्तु मुक़ाबला आहिनि, पर जॾहिं का पार्टी जॾहिं असां खटी ईंदासीं या का पार्टी खटी वेंदी त असां उहे चेयरमैन या काउंसलर उहो हिकु पार्टीअ जो न हूंदो, पूरे पार्टी पूरी जमायत जो ऐं पूरे पिरियाले जो हूंदो। असां अॻे बि चेयरमैन रही चुका आहिनि, उन ते बि तनक़ीदां थी सघिया आहिनि। उहे एतिरा पीपल्स पार्टी जा जेको जिन खे टिकेटूं ॾिनी वियूं, जेके घरनि ते महदूद हुया, कंहिं जेको वोटरनि सां ॾुख सुख में गॾु न हुया, उहे हथु मिलाइण लाइ तयारु न हुया, छा उहे जेके हिन वक़्तु टाउन जेका इलेक्शन आहे उन ते असर केतिरा था पवनि? बिल्कुलु न्याज़, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अॻु में जेके पीपल्स पार्टी त सुठनि माण्हुनि खे ई चूंडियो ऐं सुठा माण्हू आया जॾहिं ऐं अरबाब ख़ानदान हिकिड़ो रिस्पेक्टेबल फैमिलीज़ हुई, उनखे जॾहिं सीट मिली चेयरमैन जी त उहो डिलीवर सही तरीक़े सां न करे सघिया, त जंहिंजे करे अॼु पीपल्स पार्टीअ खे पिरियाल में थोरी मुश्किलात आहे। पर मुश्किलात जो मक़सदु इहो कोन्हे त पीपल्स पार्टी साईं जावेद अली शाह जी क़यादत में मज़बूत आहे ऐं इंशाल्लाह पीपल्स पार्टी हिन वक़्तु मज़बूत इन करे आहे त साईं जावेद अली शाह वरी बि पिरियालो में तव्हां ॾिसो पेवर जो कमु हुजे, सोलर जो कमु हुजे, या हिन वक़्तु जेके पहिरें खां चौथे ग्रेड जी नौकरियूं आहिनि उन्हनि में बि काफ़ी तइदाद में पिरियाले जे नौजवान में तव्हां खां असां हिकिड़ो इंटरव्यू वरितोसीं वाइस प्लेटफार्म तां, वाइस पिराले प्लेटफार्म तां, उन्हनि में तव्हां चयो त असांजी जेको आहे सो तालका किंगरी पीपल्स पार्टी खे टिकेट विरहाइण जे लाइ खोड़ सारी मुश्किलातुनि मां गुज़रणो पियो ऐं खोड़ सारी आज़माइश हुई, उहे कहिड़ी हुई? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हर पार्टी, ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी न सिर्फ़ु सिंध जी पर पाकिस्तान जी वॾी पार्टी बणिजी चुकी आहे अॻु में बि आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे, आसिफ अली ज़रदारी ख़ान हुजे, बिलावल भुट्टो हुजे, हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ मां सिंध जे माण्हुनि खे ऐं पंजाब जे माण्हुनि खे वॾी उमेदूं आहिनि, ख़ासि करे हर माण्हूअ खे। त ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में तक़रीबन हर वार्ड ते 11 15 एप्लीकेशन्स हुयूं ऐं उन्हनि मां असांजी बोर्ड खे वॾी मुश्किल सां फ़ैसिलो करिणो पियो त सुठा माण्हू आणियूं, हर क़ौम मां माण्हू आणियूं ऐं अहिड़ा माण्हू आणियूं जेके अवाम जा अॾ ॾोखी हुजनि ऐं समाजी ख़िदमतूं अॻु में उन्हनि जी थियल हुजनि। हींअर तव्हांजी नज़र सां त टाउन कमेटी पिराले में 7 वार्ड में इंशाअल्लाह फतेह थींदी। फतेह थिए खां पोइ तव्हां हिन शहर जे लाइ का नई शइ आणण जे लाइ कहिड़ी कोशिशि कंदव? ॾिसो, इंशाअल्लाह जॾहिं असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में बि गवर्नमेंट आहे ऐं इंशाअल्लाह अनक़रीब फेडरल में बि जेकी नई इलेक्शन अचे थी, असांखे पूरी उमेद आहे त असांजो बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो ऐं वरी सिंध में बि पीपल्स पार्टी गवर्नमेंट ठाहींदी त असां पंहिंजी आला क़यादत खां बि पिरियाले जा पैकेज वठंदासीं ऐं बाक़ी जेकी असांजी बजट आहे ऐं इंशाअल्लाह आवाम खे तव्हांजे ज़रिए हिन मैसेज जे ज़रिए यकीन सां असां यकीन था ॾियारियूं त जेकी पिरियाले जी बजट आहे इंशाअल्लाह पिरियाले ते अॻु ख़र्च थींदी ऐं पिरियाले में न सिर्फ़ु पीपल्स पार्टीअ जे वर्करनि खे ॿुधाई वेंदी पर जेके बि जमायतूं आहिनि, जेके बि सियासी समाजी स्टेक्स होल्डर आहिनि, उन्हनि सां गॾु स्टेक्स उन्हनि खे ऑन बोर्ड वठी करे पिरियाले जी तरक़ीअ लाइ कमु कया वेंदा। कमेटी पिराले में केतिरी पीपल्स पार्टीअ जा MP MN खोड़ सारा वाइदा कया। हिकु त वाइदो मेन हुयो शहीद बेनज़ीर पार्क, उहो उन जे लाइ बि नक्शा बि ठाहिया विया, स्कीमूं बि आयूं, रक़मूं बि आयूं, उहे हड़प कई वियूं।
टाउन कॉमेडी प्रॉब्लम पब्लिक हेल्थ जी जे खरबे रुपयनि जे जेका हिते हिकिड़ो 4.5 करोड़ जेको स्कीम आई 3.5 करोड़ जी ॿी स्कीम आई ॿिया खोड़ सारा जेका स्कीम आहियूं पर उहे रोलण जी शिकार थी उन जो सबबु छा आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हां पब्लिक जी ॻाल्हि कई पब्लिक पार्क जी त उहा मंज़ूर त असांजी थी वई पर उते ॾिसो प्लाट कोन मिलियो माना ज़मीन कोन मिली जिते पार्क ठाही वञे जिते कमु स्टार्ट कयो वञे। अबुल जे टॉप ते जॾहिं हुया माण्हू त उहा बि एग्रीकल्चर जी डिपार्टमेंट जी उहा ज़मीन हुई उहा ॾियण लाइ तयारु कोन हुया त असां माना लिखी नथा ॾेई सघूं त इहा पार्क ठहे। इन लाइ मुश्किलातूं हुयूं कुझु टेक्निकल फॉल्ट हुया इन करे उहो कमु न थी सघियो। बाक़ी ॿी जेकी तव्हां ॻाल्हि कई त माना जीअं इहा स्कीम हिते रहिजी वई ऐं ॿिया जेकी बजट असांजी पिराले जी अचे थी तव्हांखे ख़बर आहे त बजट अचे थी त उन सां गॾु मुलाज़िम बि आहिनि त उन्हनि ते बि इस्तेमालु थिए थी बाक़ी जेका बचे थी उहा अॻु में घटि ख़र्च थी आहे ऐं असां हिन वक़्तु कोशिशि कंदासीं त उहा पिराले ते ख़र्च थिए ऐं पिराले जे माण्हुनि जे लाइ ख़र्च थिए। जीअं असां चाहियूं था त हीउ जेको दौरु आहे हीउ तालीम जो दौरु आहे हीउ त जेको दौरु आहे एजुकेशन जो दौरु आहे असां कोशिशि कंदासीं त अचण खां पोइ असां हिते हिकिड़ी सुठी लाइब्रेरी क़ाइमु कयूं जंहिंमें नौजवान उन मां फ़ाइदो वठनि ऐं न सिर्फ़ु जेके पैकेज असांजा आहिनि ऐं कुझु स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहिरायूं जंहिंमें नौजवान रांदियूं कनि ऐं पढ़ाई कनि त जीअं ॿियनि बुरियुनि आदतुनि खां बचनि। असां इनशाला न सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जा काउंसलर ऐं चेयरमैन हूंदासीं पर पूरे टाउन कमेटी जी हर उन फ़र्द जा चेयरमैन ऐं काउंसलर हूंदासीं जेके पिराले में रहनि था ऐं जेके शहर सां बिलोंग कनि था। टाउन कॉमेडी पिराले जे 17 वार्डनि में जेके तव्हां कैंडिडेट जनरल काउंसिल ते उम्मीदवार बीहारे विया आहिनि उन्हनि में तव्हां केतिरी पूरो उमेद आहियो? ॾिसो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे हमेशह पिरालो जे माण्हुनि मोट ॾिनी आहे ऐं तव्हां ॾिसो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि पिराले जे छा सिंध जे माण्हुनि सां प्यार करे थी। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि जे ज़रिए हिन दौर में जेकॾहिं कंहिं बि घर खे 14-15 हज़ार मिलनि था ऐं हुनजो घर जो राशन हले थो अॼु जे दौर में ॾिसो माण्हुनि खे 2,000 ॾियण लाइ बि कोई तयारु कोन्हे पर असांजी सिंध गवर्नमेंट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए माण्हुनि खे पैसा ॾिए थी त जीअं उहे थोरो घणो गुज़र सफ़र कनि त असांखे उमेद आहे त अॻु में बि पीपुल्स पार्टीअ खे हमेशह पिराले जे माण्हुनि मोट ॾिनी आहे ऐं हिन दफ़े बि 17 वार्डनि ते असांजा जेके नुमाइंदा चूंडियल आहिनि तीर जो निशान आहे। असां सभिनी खे गुज़ारिश कयूं था त उन्हनि खे कामयाबु कयो त जीअं असां अञा गॾिजी वधीक ख़िदमत करे सघूं। तव्हांजी भाई साहब पिराले स्टूडियो में 2022 इलेक्शन में साईं जन जो ख़ासि महिमान हुया भाई साहब पिराले एडमिन न्याज़ अली सोलंकी इजाज़त ॾींदा। नए हफ़्ते में नओं कैंडिडेट तव्हांजे साम्हूं आणींदा।